काम कर मुझी दादी तो सही कोने कोई सोना भी अजब सां मुलाक़ात करे वठो मुझी मां मुझो पीउ भेण भाउ सब मुझी अम्मी आहे अचो प्लीज़ न कंहिं ॿिए दफ़े सर अभी अचो न सही मता जागी पियो फर्म जो MD वहाँ पुछण आयो आहे वो मिलन तो रोज़ ईंदा हुआ पर डॉक्टर खां पुछा करे वो हिदायतूं ॾेई करे हलिया वेंदा हुआ MD रही है देखो डॉक्टर को समझ नहीं आता जी ठीक है ताकि रिपोर्ट मिली है ताकि थोड़ी देर खां पोइ मां हितां हलियो वेंदुसि तमामु परे कंहिं दूर ऐं देह ॾांहुं जीअरो रहे त तुंहिंजी वालदा जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िरी भरी मां तुंहिंजे हवाले करे थो वञा लिफ़ाफ़े में मालिकाणी हक़नि जा अदालती काग़ज़ हर तरह सां मुकमिल थियल आहिनि पक ॼाण त मुंहिंजी फर्म ॾाढी महिनत सां ठाहियो आहे मुंहिंजे पखर जो पोयो आहे कियल न कियल ख़ताउनि लाइ मां तुंहिंजी वालदा तोखां ऐं फर्म जे सभिनी साथियुनि खां माफ़ीअ जो तलबगार आहियां पंहिंजी वालदा खे चइजां त हिन खां न बदोशी हक़ में दुआ करे